जीअं त सुभाणे दरियाहनि जो आलमी ॾींहुं पियो मल्हायो वञे, असांजो सोशल एंड लिटरेरी फोरम जेको आहे उहो सिंधू दरिया ते जेके नवां केनाल ठही रहिया आहिनि ऐं ख़ासि करे जेके सिंध खे बंजर करण तरफ़ वञी रहिया आहिनि ऐं जिन सां सिंध जी ज़राअत सिंध जी मैशियत तबाह थियणी आहे उन्हनि जे हवाले सां असां तहफ़ुज़ातनि जे इज़हार लाइ इहे हिकिड़ी एतिजाजी गॾिजाणी कोठाई आहे जंहिंमें असांजा इंटेलेक्चुअल्स असांजा जेके उहिदेदार असांजा मेंबर्स हिते मौजूदु आहिनि। सिंध जो बुनियादी तौर ते केस हीअ आहे त सिस्टम में जॾहिं ख़ुदि पाणी मौजूदु ई न आहे ऐं इहे असां नथा चऊं, इहे सरकार जा अंग अखर था चवनि त असां वटि पाणी मौजूदु ई न आहे त तव्हां हिकड़नि आबाद इलाइक़नि खे गैर आबाद करे ॿियनि इलाइक़नि खे आबाद करण तरफ़ तव्हां कीअं वञी रहिया आहियो। उन में जेके बुनियादी तौर ते ॿ केनाल आहिनि, हिकिड़ो चोलिस्तान केनाल आहे ऐं ॿियो जेको आहे सो चोबारा केनाल। हाणे इहे उहे केनाल आहिनि जंहिंजी असांजी CCI खां मंज़ूरी वरिती ई न वई आहे ऐं जॾहिं CCI खां का मंज़ूरी वरिती ई न वई हुजे त उन सूरत में को केनाल ठही ई नथो सघे, इहो मुमकिन ई न आहे। CCI इन खे एप्रूव ई न कयो आहे। ऐं हिकिड़ो जेको चोबारा केनाल आहे उन ते बि जेको आहे सो अॻ में CCI जे इजलास में एतिराज़ थी चुको आहे ऐं CCI जो फोरम ईअं न आहे त उते अक़लियत ऐं अक्सरियत जो को मामिलो हूंदो आहे या उते मेंबर जी वोटिंग थींदी आहे। उते ईअं आहे त जेकॾहिं हिकिड़ो माण्हू बि वीटो करे थो पियो, हिकिड़ो जेको हिकिड़ी धुर बि उते इख़्तिलाफ़ रखे थी पई त उहो उन वक़्त ताईं मनसूबो थी नथो सघे जेसीं ताईं उन माण्हू खे तव्हां राज़ी नथा कयो या उनजा तहफ़ुज़ात दूर नथा कयो। त हिकु त इहे असांजा उहे एतिराज़ आहिनि ऐं ॿियो हीउ जेको सिलसिलो हले थो पियो। अच्छा, CCI जी वरी गुज़िरियल नवंबर खां यानी जेको 2024 जो नवंबर आहे उन खां वठी अॼु ॾींहं ताईं का मीटिंग ई न थी आहे, जॾहिं त कानून ऐं आइन इहो थो चए त हर 3 महीने CCI जो इजलास थियणो आहे। सो उहो CCI जिते असां जेको आहे सो केस असांजे सिंधी सूबे खे पेश ऐं असांजी पीपुल्स पार्टी जेका आहे उहा जेका हाणे उन्हनि कैलाने मुखालफ़त करे रही आहे। हक़ीक़त इहा आहे त जेको इजलास थियो हुयो जुलाई में 8 जुलाई ते, उहो सदर पंहिंजे ऑफिस में हिकिड़ी ख़ानगी कंपनी जो कयो हुयो ऐं जिते उन सिंध जे ज़मीनुनि ॾियण जी ॻाल्हि कई हुई ऐं उन खां पोइ जेको आहे सो 14 मई ते सदर उन ई ख़ानगी दफ़्तर में वञी करे जेको आहे सो हिकिड़ो वज़ीर आज़म सां गॾु हुयो, उनजो बिलाल भुट्टो हुन सां गॾु हुयो, उते वञी करे जेको आहे सो उन सां कचहरी करे आयो आहे। हालांकि इहो हुनजो पावर ई न आहे, इहो हुनजो अख़्तियार ई न आहे, उहो हिकिड़े ख़ानगी दफ़्तर वटि सदर वञे, इहो माना ख़ुदि उनखे डिग्रेड थो करे उनजो इहो अमल। त जॾहिं तव्हां हिकु तरफ़ उन्हनि जे दफ़्तरनि में वञो था, उन्हनि जा इजलास घुराए ऐं उते तव्हां जेको आहे सो चओ था त तकिड़ा केनाल ठाहिया वञनि ऐं हीउ जेको मामिलो शुरू थियो आहे न, इहो शुरू ई तॾहिं थियो आहे जो सदर ज़रदारी जा उहे कमेंट्स जेके आहिनि उतां सिंध सरकार खणी करे जेका चोलिस्तान जी PC1 ठही आहे न, उन में उन्हनि उहे जेको आहे सो PC1 में शामिलु कया आहिनि, रेफरेंस तौर ते उहे कतब आया आहिनि। उन रेफरेंस खे खणी करे सिंध जो सुजाण माण्हू, सिंध जो कॉम्पर्स तबिको, सिंध जो शागिर्द तबिको, सिंध जो वकील तबिको, सिंध जा उस्ताद, सिंध जा हारी नारी, सिंध जूं नियाणियूं उहे उची खड़ी थियूं आहिनि, उहे एहतिजाज करे रहियूं आहिनि। असां अॼोकी इहे जेका निशस्त रखी आहे, इन निशस्त में असांजे तमामु पुराणे सीनियर राइटर असांजे कमर साईं जी बि मौजूदगी आहे। कमर साहिबु गुज़िरियल 30-35 सालनि खां अंग्रेज़ी अख़बार में लिखंदो रहंदो आहे। असां चाहियूं था त इन ते हू पंहिंजा जेके तहफ़ुज़ात आहिनि उहे असांजे दोस्तनि जे आॾो पेश करे, बाद में असां ॿियनि दोस्तनि खे पीपुल्स पार्टी जा बचा हिकु तरफ़ त आसिफ अली ज़रदारी 8 जुलाई 1924 ते या मीटिंग कॉल करे पोइ या खुफ़िया थी आहे या उनजा शायदि मिनट्स जारी थिया आहिनि, शायदि मिनट्स जारी थिया आहिनि। मां ॾाढी कोशिशि कई आहे, उहो मिनट्स नथा ठीकु। त हू ऑर्डिनेंस हिकिड़ो इशू कयो। हिकु तरफ़ जेकॾहिं प्रेसिडेंट ऑर्डिनेंस इशू करे थो त प्रेसिडेंट उहो ऑर्डिनेंस वापसि वठण जो मजाज बि आहे। वरी हेॾे सिंध में जेको चैप्टर आहे ॾिठो त सिंध में रेसेंटमेंट आहे, सिंध में सॼी सिंध जूं बहिराड़ियूं, शहरी इलाइक़ा, सिंध जा शागिर्द, सिंध जा वकील, माना सिंध जो सॼो शऊर हिन वक़्तु रोडनि ते आहे। सुभाणे बि वरी जेको आहे सो कराची में वॾी रैली थींदी, उनमें सभु सिंध जा कॉम्पर्स माण्हू हूंदा, उनमें पीपुल्स पार्टी बि उनखे जेको आहे सो पार्टिसिपेट करण जी ख़्वाहिश रखे थी। ॾिसो हाणे छा थो थिए। अॼु 11 लॻे खां वठी इहो सिंध असेंबली जो इजलास वेले, उनमें
उनमें एजेंडा में आहे त असां उते जेको आहे सो ठहराव पास करे फेडरल गवर्नमेंट खे चऊं त बाबा इहो तव्हां कंट्रोवर्शियल प्रोजेक्ट आहे इहा CCI काउंसिल इंडस लॉ उहो इहो ॿाहिरि चवनि था इरिगेशन जा ॿाहिरि जे क़िस्म जा इरिगेशन जा ॿाहिरि आहिनि उहे चवनि था त इहो ई पाणी जेको 5 मिनट में इंडस जो जेको जमा थो थिए उनखे इहे डाइवर्ट करे इनखे इरिगेट कंदा छाकाणि त जेके बारिशूं फ्लड्स आहिनि उहे उहो त हिकिड़ो चांस छाकाणि त फ्लड्स जेको आहे हर साल न साईं अदिल साईं महिरबानी ही जेको केनाल जे हवाले सां हिकिड़ो इशू सिंध सां नाइंसाफ़ी वारो हले थो इहा शइ क्लियर आहे त सिंधू दरिया जे ॿिन्ही पासनि खां जिते बि सिंधू दरिया वहंदो अचे थो उहो सिंधी कल्चर आहे ऐं सिंधू नंदी सिंधू दरिया असांजी जीवत आहे असांजो जियापो आहे हमेशह दरिया ई ज़िंदगीअ जी अलामत आहिनि ऐं हिते जेकॾहिं नाइंसाफ़ी करे ऐं उन बंजर ज़मीन खे आबाद करण जी कोशिशि करे जेका पाणी बि घणो पीए उपत बि घटि ॾिए त इहो त नादानी को सवाइ ॿियो कुझु बि न आहे तंहिंजे करे असां सोशल फोरम जे प्लेटफॉर्म तां इहा घुर था कयूं त इहा जेका सिंध कुझु जेका स्कीम आहे इहा ख़तमु कई वञे हाणे हीउ जेको असां वटि हिकिड़ो हले थो कंट्रोवर्शियल इशू हले थो जेके असां चऊं था GPI माना ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव इनखे इट हैज़ बीन कंट्रोवर्शियल इहो तकरारी थी वियो आहे टेक्निकल जेके माण्हू बि आहिनि त उहे बि चवनि था त महिरबानी करे सिंध ते जेको आहे दरिया जेको आहे न ॾियो छाकाणि जो अॻिमें ई असांखे वाटर प्रॉब्लम आहे पाणी जो प्रॉब्लम आहे ज़मीननि ते जेको आहे पाणी ते जेको आहे तकरार वग़ैरह थींदो आहे जेकॾहिं इन सिचुएशन खे कंटिन्यू रखियो वियो त उन सां छा थींदो सिंध सॼी जेकी आहे उहा बंजर थी वेंदी जेकॾहिं सिंध बंजर थी वई त उन में पाकिस्तान बंजर थी वेंदो तंहिंजे करे सभु जेके बि ऑर्गनाइज़ेशन्स आहिनि एडवोकेट्स आहिनि स्टूडेंट्स आहिनि सभई सेम पेज ते आहिनि त इनखे तकरारी जेकी इशूअ खे रद्द कयो वञे महिरबानी एक्चुअली जेको केनाल सिस्टम जो ठहे थो उन मथां इहो वाक़ई कंट्रोवर्सल थी चुको आहे ऐं इन मां चओ सिंध खे छड़ो सिंध खे नुक़सानु न आहे पर हे परी पटी चवनि था त हू जेको पंजाब ओरो शिक्षा उते बि नुक़सानु आहे तंहिं करे असांजो आहे मुताबिक़ इहो उते ई ख़तमु कयो वञे Assalamualaikum. My name is Zohaib Ahmed Sheikh and I am a government official subject specialist. Basically, मां हिकिड़ो बायोलॉजिस्ट बि आहियां MSc ऐं MBA बि कयल आहे त बेसिकली मां इहो थो चवणु चाहियां त रिवर इंडस जेको आहे इहो तमामु इन जी पुराणी तारीख़ आहे तव्हां ॾिसो त कंहिं ज़माने में इहो 2-3 तरफ़नि खां वहंदो हुयो पर हाणे इन जो अगरि ॾिसूं त इन जो जेको वार्ड आहे उहो सिंधूअ मां निकितो आहे जेको शुरू थो थिए गिलगित बल्तिस्तान खां ऐं उतां खां वठी कराची ताईं डेल्टा ताईं अचे थो बेसिकली इन सां सभु कल्चर्स जेको अटैच आहिनि ऐं इन सां जॾहिं इहो केनाल सिस्टम ठाहियो थो वञे ऐं ग्रीन पाकिस्तान इनिशिएटिव ते चोलिस्तान जेका हिकिड़ी बंजर ज़मीन आहे एरिड इनखे डेज़र्ट जी ज़मीन चइबो आहे छो त इहा पाणी बि वधीक पीअंदी आहे इनखे सप्लाई घणी ॾियणी पवंदी आहे त इन में जेको इन्हनि जो मौक़फ़ आहे इहो आहे त फ्लड वाटर खे इरिगेट कयो वेंदो जीअं साईं असांजे कॉलीग सर बि पहिरियों ॿुधायो त फ्लड त हर साल न ईंदो ॿियो इन में 5-6 सालनि खां पोइ ईंदो त इन सां छा थींदो त जेका वाटर जी शॉर्टेज आहे उहा वधी वेंदी स्पेशली सिंध खे इन जो अज़ियालो भुगतणो पवंदो ऐं जीअं पहिरियों असां डिस्कस करे चुका आहियूं त ठटे सजावल में ऑलरेडी ज़मीन बंजर थी चुकियूं आहिनि त ॿिया बि जेके एरियाज़ आहिनि उते बि ज़मीन बंजर थी वेंदियूं ऐं समुंड काए पवंदो जे प्रोसेस खे सबमर्जेंस चइबो आहे इन सां न सिर्फ़ु ज़मीन तबाह थींदियूं पर पीअण जो पाणी जेको ग्राउंड वाटर ईंदो आहे उहो बि जॾहिं डेल्टा जे ज़रिए डेल्टा खे अगरि रिवर उनखे फीड कंदो त मिलंदो रहंदो पाणी ऐं ग्राउंड वाटर अवेलेबल हूंदो न त असां पाणीअ जे ढुक लाइ तरसी वेंदासीं त मां हिन प्रोसेस खे कंडेम थो कयां ऐं गवर्नमेंट खे अपील थो कयां त हिनखे फिलफोर रोकियो वञे ऐं इन प्रोजेक्ट खे फिलफोर स्टॉप कयो वञे ऐं सिंध जे माण्हुनि जी बका खे इंश्योर कयो वञे महिरबानी तुंहिंजो शैतान तो मुंहिंजे कोसर ते ॿधे बंदि ख़ुदा
मुंहिंजो फिरदोस बयाबान ऐं बरती वेंदो सिंधवा साह साह बिना जी कीअं सघिबो मुंहिंजा महबूब बिना तुंहिंजे गुज़र थी वेंदो केनालनि वारो जेको पानी गिलास उहो सिंधी माण्हुनि जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे असांजी बदबख़्ती इहा आहे त सिंध खे हिन मुल्क में शामिलु थियण जी सज़ा 1947 खां वठी हिन वक़्त ताईं मुख़्तलिफ़ सूरतुनि में ॾिनी वई आहे कॾहिं जेको आहे कालाबाग डैम जा इशूज़ कॾहिं सिंध जे मादनी वसीलनि जा इशूज़ कॾहिं मनी यूनिट जो निज़ाम कॾहिं ॿिटे मकानी निज़ाम ऐं हाणे वरी जेको आहे ताज़ो जेको आहे सिंधू दरिया ते जेको दाड़ो शहर केनालनि जी शिकिल में जेको आहे उहो हाण जी कोशिशि कनि था बदबख़्ती इहा आहे त उन में जेको आहे असांजी पंहिंजी जेका आहे सिंधी माण्हू जेको आहे जेका हिकिड़ी जमात हुकुमरान जमात जेको आहे जेका सिंध जे हर जेको आहे सौदे में भाङे भाईवार आहे उहा पीपल्स पार्टी जेको आहे उनजो जेको ॿिटो मयार जेको आहे सिंधी माण्हुनि सां जेको आहे रोइण में बि गॾु ऐं दुश्मननि सां फ़ैसिलनि में बि गॾु हिकिड़े पासे ज़रदारी जेको आहे उन्हनि केनालनि जी जेको आहे मीटिंग जी सदारत थो करे उते सिग्नेचर करे आयो आहे वरी जॾहिं अवामी प्रेशर पैदा थियो आहे सिंध जे अंदरि दरिया कमेटीअ जेको अवामी जदोजहद हलाई आहे त उते वरी जेको आहे माना जेको आहे हीअ हाई घोड़ा था कनि जेको आहे न बाबा केनाल असांखे न खपनि सो हिननि जो जेको ॿिटो जेको आहे चहिरो आहे उहो अवाम जे अॻियां ज़ाहिर थियो आहे त हिननि जो जेको आहे हर सिंध दुश्मन फ़ैसिले जी जेको आहे हिमायत पीपल्स पार्टी कई आहे सिंध जा जेके सचा पुट आहिनि सालिया पुट आहिनि ज़ैनशाह जी शिकिल में हुजनि पागारे जी शिकिल में हुजनि या जेके बि जेको आहे सिंध जे रोडनि ते जेको आहे कोमपर्स जदोजहद कनि था उन्हनि शुरू खां वठी जेको आहे बग़ैर जेको आहे मुफ़ाद जे जेको आहे बग़ैर जेको आहे हुकूमत में शामिलु हुजण जे जेको आहे उन्हनि सिंध जी वारसी कई आहे सिंध जी हर हिकु इंच जी जेको आहे मालिकी कई आहे जेको आहे उहा वसीलनि जी मालिकी हुजे उहा पाणीअ जी मालिकी हुजे हिन महिल बि उहे सिंध जा जेके सालिया पुट आहिनि उहे मुसलसल पहिरें ॾींहं खां वठी रमज़ान जे महीने में बि जेको आहे हू रोडनि ते आहिनि हीउ अवामी मसइलो बणिजी चुको आहे सिंध जो हर ॿार जेको आहे माना अॼु मां पंहिंजे ऑफिस में वेठो हुउमि त 3 रैलियूं मुंहिंजे ऑफिस जे ॿाहिरां जेके आहिनि गुज़रियूं ॿारनि जूं स्कूली ॿारनि जूं रैलियूं निकितियूं आहिनि वकीलनि जूं रैलियूं निकितियूं आहिनि रोज़ जेको आहे माना जेको आहे उहे एहतजाज थियनि था पर जेको आहे माना उहे एहतजाज जेको आहे सिर्फ़ु जेको आहे नज़र उन्हनि खे नथा अचनि जेके ज़मीर फ़रोश आहिनि वतन फ़रोश आहिनि ऐं असां माण्हुनि जेको आहे जिन खे जेको आहे मुतबर बणायो आहे जेके असांजा कातिल आहिनि असांजे नसुलनि जा कातिल आहिनि असांजे वसीलनि जा कातिल आहिनि असांजे पाणीअ जा कातिल आहिनि सो सिंधी माण्हू जेके बाशऊर माण्हू आहिनि बाग़ैरत माण्हू आहिनि सिंधी उन्हनि माण्हुनि सां बि भरियल आहे उहे माण्हू जेके मुज़ाहिमत कनि था पिया सुभाणे जेको 14 मार्च आहे जेको आहे उहो दरियाहनि जो आलमी ॾींहुं आहे उन ॾींहं ते जेको आहे ज़ैनशाह सॼी सिंध में जेको आहे भरपूर एहतजाज जो सॾु ॾिनो आहे असां हुनजी काल खे लबेक चऊं था सुभाणे सॼी सिंध जेका आहे उहा कराची खां वठी जेको आहे उहा सरापा एहतजाज हूंदी सिंध जो हर मकतब फ़िकिर जो माण्हू जेको आहे उन काल खे जेको आहे लबेक चए थो पियो ऐं उन काल खे जेको आहे असां वर्णाईंदासीं सुभाणे जेको आहे हिते शिकारपुर जे अंदरि बि जेका वॾी एहतजाजी रैली आहे उन में इनशाअल्लाह असांजी भरपूर शिरकत थींदी सोशल ऐं लिटरेरी फोरम जेको आहे इन केनालनि वारे मामले ते जेको आहे जदोजहद बि कंदी ऐं जेका बि धुर इन जी जदोजहद हलाईंदी उन सां गॾु बि हूंदी महिरबानी डाउन थियनि थियूं ऊपर थियनि थियूं उहे पाणी तां कोई बि हथ न खणंदो आहे ऐं सिंध त उहा मच्छी आहे सिंधु दरिया जी उहा मच्छी आहे जेका पाणीअ में साहु खणंदी आहे सिंध में पाणीअ में साहु खणंदी आहे सिंध दरिया जे पुछड़ ते आहे हिते हूअं ई पाणी घटि पहुचंदो आहे त हूअं ई पाणीअ ते इहे धारा लॻंदा रहंदा आहिनि हाणे जेके 6 केनाल ठहनि था न उनखां पोइ पाणी माहिरनि जो इहो ख़्यालु आहे त जॾहिं इहे 6 केनाल ठही वेंदा त पोइ इहो पाणी सखर जे जेको 7 केनाल आहिनि उते बि न पहुचंदो इहे 7 केनालनि खे उहो 6 केनाल पाणी खणंदा त 7 केनाल वीरान थी वेंदा सखर बैराज जा ऐं ओतिरी बैराज ते पीअण जो पाणी पहुचे इहा बि वॾी ॻाल्हि हूंदी मुंहिंजे ख़्याल में त सिंध खे सभु कुझु छॾे करे हिकु इन इशू ते गॾु थियणु खपे एहतजाज बि करणु खपे ऐं उनजे लाइ सरापा जेको माना जदोजहद आहे उहा थियणु खपे बिना कंहिं इख़्तिलाफ़ जे सभु फोरम गॾु थियनि सभु तंज़ीमूं गॾु थियनि आवाम गॾु थिए सिंध गॾु आदिल साईं तव्हांजी महिरबानी
तव्हांजे हिन जे चैनल जे थ्रू इहे ॻाल्हि ॿुधाइणु चाहियूं था त वज़ीर आज़म पाकिस्तान शहबाज़ शरीफ़ PTV ते इहे अहिड़ा कंटिन्यू डेली प्रोग्राम हलाए रहियो आहे त इहे दरिया जो को मसइलो न आहे। सिंधी माण्हू बेहोश आहिनि या साईं खे चवां अजाई मातम था कनि वेठा त साईं खे चवां दरिया सिंधु असांजो आहे, सिंधु असांजी आहे, हे असांजो आहे, इहे सभु बकवास था कनि, इहे सभु कूड़ था कनि। सिंधु दरिया जो नालो ॿियो आहे, इंडस जो नालो ॿियो आहे, हिन शइ जो नालो ॿियो आहे। उन खां अलावा तव्हां ॾिठो TV ते त ज़रदारी साहिबु जॾहिं सिंध जो को शहर न रहियो, सिंध जी का गिली न रही, सिंध जो को चौराहो न रहियो जिते सिंधी क़ौम परस्तनि शौर ॾियारियो उन्हनि, बाक़ी सिंधी सभु गैरतमंद क़ौम आहे। को शायदि को हुजे कंहिं बि मकतब फ़िकिर वारो माण्हू घर न वेठो आहे जो एहतजाज थियो। एहतजाज जे मोट में ज़रदारी साहिबु चयो त साईं हुकूमत खे मां इल्तिजा थो कयां त हिन शइ खे पोइ ते कयो वञे। हाणे हैरानगी जी ॻाल्हि आहे, ॿुॾी मरण जी बि ॻाल्हि इहा आहे त सदर पाकिस्तान थो चए त हुकूमत खे मां इल्तिजा थो कयां। जेको हुकूमत हलाइनी पाण था त माना इल्तिजा तव्हां कंहिंखे था कयो। असीं हिन चैनल जे थ्रू सिंध वारनि खे सलाम पेश था कयूं, असां पंहिंजे फोरम जे थ्रू त सिंध वारनि एॾो शौर ॾेखारियो आहे, एॾी माना गैरत ॾेखारी आहे, एॾी हिमत हौसलो ॾेखारियो आहे जो तव्हां यकीन कयो त MRD जी तहरीक बि कुझु न हुई जॾहिं हिन तहरीक ज़ोर वरितो आहे। हर कंहिंखे इहा शइ ख़बर आहे, हर हिक खे ख़बर आहे जेकॾहिं पाणी असांजो बंदि थी वियो त करबला थी वेंदी। करबला थी वई, जेकी करबला जेका थी उनखे 1500 साल थिया। अॼु बि उन पाणी जी ॻाल्हि ते, अॼु बि उन ज़ुल्म ते एहतजाज थींदो रहे थो 10 मुहर्रम ताईं। जो दुनिया में को मुल्क न आहे, दुनिया में को शहर न आहे जिते 10 मुहर्रम ते मातम न थियो हुजे। हीउ रोज़ु मातम सिंध में हली रहियो आहे। हाणे इहा थोरी कननि ते इहा आवाज़ु आयो अथनि त यार वाक़ई जेकॾहिं असां सफ़ा बेहाई करे वेंदासीं त कुझु बचंदो ई न। महिरबानी।